अस्सलामुअलैकुम गाइस, कहिड़ा ॿियो ख़ैर आहे? ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह। पंहिंजो ॾियो आहे तव्हांजो कीअं तबियत आहे, कीअं तव्हांजो वक़्तु गुज़री रहियो आहे? दोस्तो, घणनि माण्हुनि जो चवणु हूंदो आहे त इहो ॻाल्हि त असां पंहिंजे प्रोफाइल ते तस्वीर कीअं बीहारियूं, यानी हीअ ॾिसो त मुंहिंजी तस्वीर बीठल आहे सेटिंग जे भर में। जेको तव्हांजो पहिरियों लफ़्ज़ हूंदो यूट्यूब जे चैनल ते, उहो ई अची तव्हां हिते ई दॿायो त तव्हांखे बिगिनिंग व्यूअर गूगल असिस्टेंट तव्हां हिते दॿायो त तव्हांजो कुझु हिन तरीक़े जो अची वेंदो। हिन तरीक़े जो तव्हां हुन फोटो जे मथां यानी एल या एम लिखियलु हूंदो, मूं वटि त एम लिखियलु हुयो त मूं बदिलायो आहे, त तव्हांजे मथां हीअं क्लिक कंदव तव्हांखे ईंदो सेट प्रोफाइल फोटो। तव्हां हिते चेक कयो, तव्हांखे ईंदो टेक आ फोटो या चूज़ फोटो। तव्हां टेक आ फोटो कढींदव त तव्हांखे कैमरा ॾिनी हूंदी, तव्हां फोटो कढो चूज़ फोटो तव्हां चवंदव त तव्हांखे पंहिंजी मेमरीअ मां खणणो आहे, त असां पंहिंजी मेमरीअ मां खणंदासीं। जीअं ॾिसी सघो था असां वटि जाम तस्वीरूं आहिनि, जेका तस्वीर बीठल हुई असां उहा ई तस्वीर ॾींदासीं। ॾिसो सेटिंग प्रोफाइल फोटो जेकी ॾिसी रहिया आहियो उहा ई तस्वीर बि वई आहे, ॿाहिर बि ॾिसी सघो था उहा ई तस्वीर बीठल आहे। त ईअं ई तव्हां पंहिंजे जेको आहे प्रोफाइल ते तस्वीर बीहारे सघो था। जेके भाऊ हिन चैनल ते नया आहिनि त उन्हनि खे गुज़ारिश आहे त हिन चैनल खे सब्सक्राइब करे हुनखे वीडियो अहिड़ा मिलंदा रहनि ऐं सिंधीअ में जेके उर्दूअ में तव्हांखे मजबूरन ॾिसणा पवंदा आहिनि।